नाज़रीन, नाम्यारे कानूनदान दानिश्वर ऐं ॾाहे रसूल बख्श पलीजो जी चौथीं वरसी मल्हाई पई वञे। रसूल बख्श पलीजो 1930 में ॻोठु मंगर खान पलीजो में जनमु वरितो। हुन समूरी ॼमार सिंध जे ख़ुशहाली लाइ जाखोड़ कई। रसूल बख्श पलीजो सिंध जी सियासत जो मुतहरिक किरदार पिणु रहियो। उन ई हवाले सां ॾिसूं था रसूल बख्श शेख जी ही रिपोर्ट। नाम्यारे दानश्वर कानूनदान ॾाहे ऐं अवामी तहरीक जे बानी रसूल बख्श पलीजे 21 फरवरी 1930 ईस्वीअ में ठटे ज़िले जे शहर जुंगशाही वेझो ॻोठु मंगर खान पलीजो में अली मोहम्मद पलीजो जे घर में अखि खोली। रसूल बख्श पलीजो शुरूआती तालीम पंहिंजे ॻोठ मां ई हासिलु कई, जॾहिं त हुन वधीक इल्मु सिंध मदरसतुल इस्लाम में पढ़ायो ऐं कानून जी सनद सिंध मुस्लिम लॉ कॉलेज कराची मां हासिलु कई। रसूल बख्श पलीजो इल्मु कानून सियासत ऐं सिंधी अदब में महारत रखण सां गॾोगॾु अरबी फारसी ऐं उर्दू ज़बानुनि तोड़े अदब में बि भड़ हो। रसूल बख्श पलीजो अवामी नेशनल पार्टी, सिंध मुतहदा महाज़, सिंध क़ौमी इतिहाद, बज़्म सूफ़िया, सिंध पूनम ऐं सिंधी अदबी संगत जे बानी अॻुवाणनि मां हो। रसूल बख्श पलीजो इमारती दौरान 11 साल जेल में रहियो। 1980 धारे हुन जो घणो अरसो कोट लखपत जेल में गुज़रियो। 1981 में रसूल बख्श पलीजो खे एमनेस्टी इंटरनेशनल ज़मीर जो क़ैदी करार ॾिनो। रसूल बख्श पलीजो सिंध जे सियासत जो मुतहरिक किरदारु रहियो। 1 यूनिट ख़िलाफ़ तहरीक में हुन सिंधी अदीबनि सां गॾु सियासी मैदान में साईं GM सैयद, बाबा सिंध, कामरेड हैदर बख्श जतोई ऐं काज़ी फैज़ मोहम्मद सां गॾिजी भरपूर जिदोजहद कई। रसूल बख्श पलीजो सियासत जी शुरूआत 1953 ईस्वीअ में सिंध हारी कमेटीअ खां कई, जंहिं बाद 1964 ईस्वीअ में नेशनल अवामी पार्टीअ में शामिलु थियो। कुझु अरसो बज़्म सूफ़िया सिंध जो जनरल सेक्रेटरी रहियो। गॾोगॾु सिंधी अदबी संगत में बि सरगर्म रहियो, जॾहिं त हुन सिंध मुतहदा महाज़ में बि हिसो वरितो। रसूल बख्श पलीजो 1 यूनिट ख़िलाफ़ हलंदड़ तहरीक में बि सरगर्म रहियो। हुन 5 मार्च 1970 ईस्वीअ में अवामी तहरीक जो बुनियादु विधो। 14 मार्च 1970 ईस्वीअ में सिंध जे ज़मीनुनि जे सस्ते विकिरे ख़िलाफ़ तहरीक हलाई। कालाबाग डैम ख़िलाफ़ बि भरपूर जिदोजहद कई, जॾहिं त एंटी ग्रेटर थल कैनाल तहरीक में बि सरगर्म रहियो। रसूल बख्श पलीजो 1969 ईस्वी में 1 यूनिट ख़िलाफ़ तहरीक में हिसो वठण सबबि 9 महीना जेल में रहियो। 1978 ईस्वी में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाहीअ जी सज़ा मिलण ते MLR 16 तहत रसूल बख्श पलीजो खे गिरफ़्तार करे 6 महीना जेल में रखियो वियो। 1979 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाही ॾियण खां 3 महीना अॻु खां वठी फाहीअ खां 3 महीना पोइ ताईं रसूल बख्श पलीजे खे जेल में रखियो वियो। रसूल बख्श पलीजो जनरल अयूब खान ऐं जनरल ज़ियाउल हक़ जे दौर में 11 साल क़ैद भोॻियो। रसूल बख्श पलीजो समूरी ॼमार सिंध जे हक़नि, हारनि ऐं पुरहतुनि जे ख़ुशहालीअ लाइ जाखोड़ कंदे गुज़ारी। हू हमेशह सिंध वासियुनि खे मुदे ख़ारिज जागीरदारी निज़ाम ऐं भोतार के सियासी कल्चर खे रद्द करण जी तलक़ीन कंदो रहियो। रसूल बख्श पलीजो औरतुनि खे संदन हक़ ॾियारण लाइ बि भरपूर किरदारु अदा कयो ऐं संदसि पार्टीअ में औरतुनि जी वधि में वधि शिरकत खे यकीनी बणायो। जेतोणीकि रसूल बख्श पलीजो हिन वक़्तु असां वटि मौजूदु न आहे, पर सिंध वासियुनि जी ख़ुशहाली तोड़े सिंध खे इल्म ऐं शऊर जो महवर बणाइण लाइ समूरी ॼमार जिदोजहद करण सबबि हू सदाईं सिंध वासियुनि जे दिलनि में ज़िंदह रहंदो।